नौशरो फिरोजमावा की ख़बर ॾींदा हलूं। फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर के चौहान कॉलोनी में पाकिस्तान पीपल्स पार्टी के यूनियन काउंसिल कैंची जागीर के चेयरमैन धनी बख्शियो बीहण का नामालूम हथियारबंदन 125 मोटरसाइकिल फुरकण की कोशिश कई त धनी बख्शियो बीहण की मज़ामत करण ते नामालूम हथियारबंदन फायरिंग करे धनी बख्शियो बीहण के शदीद जख्मी करे फरार थी वया। जख्मी धनी बख्शियो बीहण के तालका अस्पताल मोरो आंदो वियो, जिते अस्पताल के डॉक्टर ने अमले तरफा जख्मी धनी बख्शियो बीहण के तिब्बी इमदाद ॾिनी वई ऐं वधीक इलाज लाइ सिविल अस्पताल नवाब शाह मुंतकिल करे छॾियो। जॾहिं त ख़बर पवण ते बीहण बिरादरी समेत शहरी ऐं कारकुननि तालका अस्पताल मोरो पहुता ऐं जख्मी धनी बख्शियो बीहण खां खैरत मालूम कई। मोरो पुलिस अहिड़े वाक़े की रिपोर्ट दाख़िल करे नामालूम हथियारबंद फौरन की गिरफ़्तारी लाइ वठ पकड़ शुरू करे ॾिनी आहे।